मटियारी खां रिपोर्ट करे रहियो आहे तामीर इलाइक़ो। JUI जो अमन मार्च हाला ब्रांच न्यू सैदाबाद बारूच बाग भिरशा मोरी खंडू ख़ैबर सेखाट बाऊ देरो खां थींदो मटियारी पहुतो, जिते अमन मार्च जलसे में तब्दील थी वियो। विख विख ते अमन मार्च जो शानदार इस्तक़बाल करे मथनि गुलनि जी वर्खा कई वई। अमन मार्च जी अॻवानी जमियत उलमा इस्लाम सिंध जो जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो ऐं साईं अब्दुल क़यूम हालिज में ॿिया करे रहिया हुआ। मटियारी समेत मुख़्तलिफ़ हंधनि ते जलसे खे ख़िताब कंदे मीडिया जे नुमाइंदनि सां ॻाल्हाईंदे मौलाना राशिद महमूद सुमरो चयो त मुल्क में वधंदड़ बदमनी अवाम जो जीअण जंजाल करे छॾियो आहे ऐं हुकूमत में वेठल ख़ामोशी सां तमाशो पिया ॾिसनि, जंहिं सबबि हर माण्हू अदम तहफ़ुज़ जो शिकार बणियल आहे। पुलिस खे वॾेरनि वज़ीरनि मुशीरनि जी सिक्योरिटी ते लॻायो वियो आहे। धाड़ियल माण्हुनि खे अगवा करे कानून जे रिट खे चैलेंज कनि पिया, पर पुलिस खे कमदारी करण लाइ रखियो वियो आहे। फुरूं चोरियूं धाड़नि सबबि ग़रीब शरीफ़ माण्हुनि जो साह मुठ में आहे। पुलिस एक्शन वठण लाइ तयार नाहे। सिंध में धाड़ियल राज क़ाइमु कयो वियो आहे। वसीलनि जी लुट मार कई पई वञे। वापारियुनि शेयरनि खां पोइ मासूम अगवा पिया थियनि। मौजूदा हुक्मरान नेपाल बांग्लादेश वारी सूरतहाल मां सिखी वठनि। असां अवाम जो साथ कोन छॾींदासूं। 18 सेप्टेम्बर ते कराची में धमाधम मस्त कलंदर थींदो।